दुखायल दास्तान ॿुधी वशिष्ठ मुनि चवण लॻो त हे महाराज, तव्हांखे बेशक इहा ॻणती लॻल आहे, उहा घर बेशक मसाल समान आहे, जंहिं कश में ॿार उॾंदो नथो नज़र अचे ऐं जंहिं पींघे में ॿार लुॾंदो नज़र नथो अचे। औलाद सॼी उमिरि जे सहारो ऐं अखियुनि जो तारो आहे। संतान जी सिक का मामूली सिक न आहे। हिन वृद्ध अवस्था में तव्हांखे जो कॾहिं हिकिड़ो ई ॿार थी पवे त जेकर चिंता रूपी रोग मिटी वञे, मुंह में घर आनंद जी थी पवे, सुने घर में आनंद थी पवे ऐं तव्हांजी बि दिलि शाद थी पवे। हे राजन, तव्हांखे हरू भरू एतिरो क़दुरु निराश थियणु न घुरिजे। उन दीन दयाल परमात्मा खे यादि करण में का बि देरि नथी लॻे। जे साई सणाई करे तो वरहनि जो विछोड़ो हिकु लहमजे में लहे छॾे। बिना संतान इंसान दुनिया में न आयो चङो न वयो चङो। भजन राग भैरवी। बिना औलाद जे जग में जीअण बिल्कुलु अजायो आहे। आहे संसार ही सुपने चई संतन चितायो आहे। दुनिया दौलत खजानो सभु बणी बेकार हीअ जिंदगी, गमन में गर्क थी वेई सुरबत मन बुझायो आहे। वया कारा अच्छा आया, मिठा थिया मत जा माया। थियो लाचार चित मुंहिंजे, नकी आराम आयो आहे। गमन जे घेरे में घर खे बुरो हेमा सो बायो थियो आहे। कर्मनि जी केतारी असां ईअं अजारियो आहे। महाराज, हाणे तव्हां चिंता दूर करण जो फ़क़ति इहो ई उपाउ आहे जो तव्हां श्रृंगी ऋषीश्वर खे घुराए ऐं पितृ ऋषि यज्ञ जो सामान कठो कयो। मूंखे पूरन विश्वास आहे त परमात्मा तव्हांजी ख़ाली गोद ज़रूरु भरी कंदो। पोइ तव्हांजा सभई दुख दूर थी वेंदा, कष्ट काफ़ूर थी वेंदा। राजा खे सुपने में बि अहिड़ी उमेद कान हुई त हिन ॿुढापे में आख़िरी वक़्त में मूंखे का औलाद थींदी। पर वशिष्ठ मुनीअ जे वातां इहो उत्साह ॾींदड़ अखर ॿुधी संदसि दुखायल दिलि में आशा जो उमंग पैदा थियो। महाराज हिकदमि मुनि वशिष्ठ जी आज्ञा मञे श्रृंगी ऋषीश्वर खे पाण वटि घुरायो। हू तमामु वॾो तपस्वियर ऐं चैन वेदनि जो विद्वान हो। श्रृंगी ऋषीश्वर श्रृंगी ऋषीश्वर दरबार में ईअं ई राजा खे चयो त हे महाराज, तूं को सोच वीचार न कर, वॾे यज्ञ कर त ईश्वर मिड़ई तुंहिंजे मनोरथ पूरो कंदो। छो त उन मां भंडार भरियल आहिनि। हुन जे खजाने में कंहिं बि क़िस्म जी कोताही कान्हे। राजा दशरथ जो यज्ञ कर। राजा दशरथ श्रृंगी ऋषीश्वर जे चवण मूजिबि पुटनि जे थियण लाइ यज्ञ जी सारी सामग्री कठी कराई, जंहिंमें केतिराई ऋषि मुनि ऐं वॾा विद्वान घुराया, जिन वेदनि जे मंत्र सां यज्ञ शुरू कयो।
अगन कुंड में चैन पासन खां वेद पाठी विद्वान वेही मंत्र जा होम पाठ संध्या उपासिक्षण हिक सुर सां करण लगा। सारो मंडप वेद वाणीअ सां मंत्र पढ़ी स्वाहा स्वाहा करण लॻो। जंहिं करे आकाश में वॾो गोड़ थियण लॻो। सारो मंडप गूंजी वियो। अग्नि कुंड में सुगंधियूं आहुतियूं ॾियण करे परे परे सुगंधियूं फैलिजी वयूं। श्रृंगेरी किशोर पूरीअ विधिअ सां यज्ञ कुंड में आहुति ॾिनी। तॾहिं अग्नि देवता हिकदमि प्रगट थियो ऐं चर खीरणी खणी ॿाहिरि निकितो ऐं राजा दशरथ खे प्रसन्न थी ॾिनाई ऐं चयाईंसि त पूरा हिसा करे राणियुनि खे वञी खाराए। राजा दशरथ जे ख़ुशीअ जी का हद न रही। कपिड़नि में ई नथे समायो। हिकदमि महल में अची टिनी राणियुनि खे अग्नि देवता जो मिलियल प्रसाद खीरणी ॾिनाई। अधु प्रसाद कौशल्या खे ॾिनाई। बाक़ी अधु मां 2 हिसा करे हिकिड़े केकईअ खे ॾिनाई ऐं बाक़ी जोकी बचियो याने थोरो हिसो उन जा भाङा कयाई सो केकईअ खे ऐं कौशल्या जे हथां सुमित्रा खे ॾिया। ज्ञानी ॾियाराई। अहिड़ीअ तरह सभई राणियूं गर्भवतियूं थियूं ऐं परमात्मा जा लख लख थोरा वर्णन। बोल श्री राम भगवान की जय। जॾहिं वेकुंठनाथ गर्भ में आयो तॾहिं ॾाढा आनंद मंगल थियण लॻा। लोक परलोक में सुख संपत्ति अची वासो कयो। सुकियूं बनियूं सायूं थी वयूं ऐं सब्जी बि मखमल जहिड़ी साई बेखाक पहिरें जवानीअ जे जोर में अची ख़ूब ख़ुशबूएं करण लॻी। भॼन राग चिलो। सुका वण सावा थिया हर हंधि बहारी थी वई। लोक ऐं परलोक में ख़ुशबूएं खुहारी थी वई। आकाश में आनंद थियो ऐं बूंद बरसात लॻी। चंद्रमा जी चौतरफ़ सुहिणी सुवारी थी वई। पखियुनि पर खोले करे जे लात सां लोली ॾिनी। ज़ालिमनि जो ज़ुल्म जी पूरी पिछाड़ी थी वई। संत सभु सरहा थिया। करुणा ॾिनी करतार जी। गुलनि गुलजारी कई कृपा धारी थी वई। थी वियो आनंद घणो। नाद वॼायो नाद खे। दुष्ट रावण जी जहिड़ी हर हंधि खुआरी थी वई। पाप जे भरिजी पड़े घड़ो। पाप जो भरिजी घड़ो थे नेठि हेमा नास थिए। कौशल्या माता दुनिया में भागवारी थी वई। जॾहिं माता कौशल्या खे सूरन जा साया थिया तॾहिं आसमान में अजीब निज़ारो छाइजी वियो। छो जो गंधर्व ऐं अप्सराऊं विमाननि में चढ़ी वाजा वॼाइण ऐं ख़ुशीअ जा गीत ॻाइण नचण टपण लॻा। अहिड़ीअ सभु ॻाल्हियूं थियण वक़्तु लगन ग्रह वारा योग नक्षत्र घड़ियूं पल सभु महा उत्तम अची कठा थिया। चेट महीने शुक्ल पक्ष जी नेमी तिथि हुई। अभिजीत निखाक्षत्र हो। मध्यावान काल बृहस्पति जे वक़्त हो। सूर्य सोख रास में, चंद्रमा मकर रास में, शनि तुल रास में,
विस्पति कर्क रास में ऐं शुक्र मीन रास में हुआ। अहिड़ो आनंददायक वक़्त में भगवान श्री रामचंद्र जे जनम थियो। बोल सियावर सिया रामचंद्र की जय। सियावर रामचंद्र शब्द की जय। प्रगट थियो कृपाल दीन दयाल कौशल्या हितकारी। सूरत सुहिणी मूरत मोहिणी चिमकियो चंद्र चौधारी। नैन विशाल गल बन माला मोहे सृष्टि सारी। हेमा थी उपकारी बाग बहारी घर घर मंगलाचारी। चतुर्भुज भगवान शंख चक्र कदा पदम हथ में खणी प्रगट थियो। गले में बनमाला विशाल नेत्र ऐं महाशोभनिक स्वरूप ॾिसी माता कौशल्या हथ जोड़े प्रार्थना करण लगी त हे प्रभु दोहरो मन बुद्धि वाणीअ खां परे तुंहिंजो रूप अनूप महिमा केर कथे सघे। तूं भूपन जो भूप हे दयालु कंहिं बि तुंहिंजे अंत न पातो आहे। मां कहिड़नि शब्दनि में तव्हांजी स्तुति करियां जंहिं तुंहिंजे रूम में सारो ब्रह्मंड रहे थो उहो तूं मुंहिंजे हिन गर्भ में कीअं समाइजी सघे। माता जा इहे वचन ॿुधी भॻवान मुश्कियो ऐं खेसि पूर्ण जन्म जी कथा यादि करायांसि। इन्हीअ लाइ त हू खेसि पुत्र समान प्यार करे। कौशल्या जॾहिं चयुसि त हे पुत्र जॾहिं तूं पंहिंजी इहा लीला समेटे ऐं उहा बाल लीला कर। भॻवान उन्हीअ ते उमालक बालक बणिजी रोअण ऐं उआ उआ करण लॻो। रोअण जो आवाज़ ॿुधी सभई राणियूं डोड़ंदियूं आयूं ऐं सारो शहर में आनंद छाइजी वियो। बोल श्री कृष्ण भगवान की जय।